जी मूंसां लव मैरिज कई। सिंधी जेको रवाज हूंदो आहे न, पोइ उन ॾींहुं बसि रहो जी हली विया। पोइ 2 साल खां पोइ पुठियां मुंहिंजी शादी थी, ॿार थिया। तब बि मुंहिंजो इलाही ख्यालु रखंदो हुओसीं, घुमण फिरण वेंदासीं, जेकी चीज़ आउं चुंगी उन महिल मुंहिंजो मौजूदु कंदो हो। जेको आहे न मज़दूरी कंदो, कॾहिं शूटिंग लॻंदी हुई शूटिंग ते वेंदो महीने ॾेढ में, ख़्यालु कंदो। पोइ बि मूंखे ख़ुशि रखण जी काफ़ी कोशिशि कंदो, मूंखे चवंदो न तूं ख़ुशि रह। पोइ घर इंसान आहे, घटि माण्हू थोरो प्यार बसि वणंदो बि आहे न, प्यार बि हूंदो आहे न। त मूंखे चवंदो हिकु ॾींहुं आउं हलियो वेंदुसि, पोइ श्री तूं जेको आहे न मूंखे यादि कंदी आहीं, मुंहिंजो नालो हूंदो न, अञा इलाही कोन कंदो तोखे ईअं न, तोखां अॻु में मूंखे मौत ईंदो, तुंहिंजो ॾुख आउं कोन ॾिसंदी कॾहिं। चवंदो चुप कर, मुंहिंजे वात ते हथु रखी छॾंदो। चवंदो जानी जेको आहे न, दिलि भर जानी त तूं मुंहिंजो ई, तूं जेको आहे न तोखे तुंहिंजो मौत ऐं कीअं ॾिसंदोसां। असां इलाही मुंहिंजो ख्यालु कंदो। जॾहिं ॿार ॼापंदा हुआ पोइ मूंखे मानी पचाए ॾींदो, मुंहिंजा बोड़ पचाईंदो, बोड़ खाधे रहंदो, ॾाढो शौक़ीन हूंदो। मां अचानक इहो आयो न हिते बाइक बीहारी, इहा जॻह बाइक जी हुई, ठीकु आहे। अॼु हुनजी खट पई आहे, हुते ख़ाली खट पई आहे हुनजी, आई कोन पाण, हमेशह हले वियो मूंखे छॾे। ईंदो एॾो माशाल्लाह, हितां ईअं फुर करे मटंदो, ऐं तुंहिंजी आराम सां हलाईंदो, अगरि ख़्याल सां क्रीप हूंदी न पीलर में या मोटरसाइकिल ते लॻी वेंदी। शहीद नाज़िम जोकीअ जे किरदार जी कहाणी संदसि बेवा जी ज़ुबानी टाइम न्यूज़ खे ख़ुसूसी इंटरव्यू ॾींदे शीरीन जोकीअ चयो आहे त नाज़िम ग़रीब हुअण बावजूदि मूंखे ॾाढो ख़ुशि रखियो, मूंसां खिल भोग बि कंदो हो, न्याणियुनि जे ॼमण ते ख़ुशि थींदो हो ऐं बीमार थियण ते पाण मानी पचाए खाराईंदो हो। नाज़िम चवंदो हो त जानी तोखां अॻु मां मरी वेंदुसि।